औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मन ऐं सलवा हिकिड़ो क़ुरान मजीद में इहे ॿ लफ़्ज़ आहिनि जेके इहे जन्नती खाधो आहे। इन जे बारे में तफ़सीर रूहुल बयान वारो लिखे थो, जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम 6 लख बनी इसराइल सां गॾु मैदान तैया में मुक़ीम हुआ त अल्लाह ताला उन्हनि माण्हुनि जे खाइण लाइ आसमान तां 2 खाधा नाज़िल कया। हिकिड़े जो नालो मन ऐं ॿिए जो नालो सलवा हो। मन बिल्कुलु सफ़ेद माखी वांगुरु हिकु हलवो हो, सफ़ेद रंग जी माखी हुई जेका रोज़ानो आसमान तां बरसाति वांगुरु वसंदी हुई। ऐं सलवा जेको खाधो आहे उहो पचायल पखियुनि जो गोश्त हुयो जेके ॾखण जी हवा सां आसमान तां नाज़िल थींदो हुयो। अल्लाह ताला बनी इसराइल ते पंहिंजी नेमतनि जो शुमार कराईंदे क़ुरान मजीद में इरशाद फरमायो, व अंज़लना अलैकुमुल मन्न व सलवा। पारो पहिरियों सूरत बकर आयत नंबर 57। अल्लाह पाक फरमाए थो, ऐं तव्हां ते मन ऐं सलवा लाथोसूं। हिन मन ऐं सलवा जे बारे में हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो उहो हुकुम हो त रोज़ानो तव्हां हिन खे खाई छॾींदा करियो, सुभाणे जे लाइ हरगिज़ हिन जो ज़ख़ीरो न कजो। पर के कमज़ोर अक़ीदे वारनि खे उहो डपु लॻो त जेकॾहिं के ॾींहुं मन ऐं सलवा न लथो त असां हिन बयाबान में बुख मरी वेंदासीं। उन करे उन्हनि माण्हुनि कुझु लिकाए ॿिए ॾींहं जे लाइ रखी छॾियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाफ़रमानी जे सबबु अहिड़ी नहवसत पखिड़िजी वई जो जेके कुझु ॿिए ॾींहं जे लाइ जमा कयो हो उहो सभु सड़ी वियो ऐं आईंदह जे लाइ उनजो लहणु बंदि थी वियो। तंहिं करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त बनी इसराइल न हुजनि हा त न खाधो कॾहिं ख़राबु थी हा ऐं न गोश्त सड़े हा। खाधे जो ख़राबु थियणु ऐं गोश्त जो सड़णु उन तारीख़ खां शुरू थियो, न त उन खां पहिरियां न खाधो ख़राबु थींदो हो न गोश्त सड़ंदो हुयो। इन ई ॻाल्हि जो दलील मन ऐं सलवा जे बारे जो दलील जेको आहे तफ़सीर रूहुल बयान जुल्द नंबर 1 पारो नंबर पहिरियों पारो अलिफ लाम मीम वारो ऐं सूरत बकर आयत नंबर 57। तफ़सीर रूहुल बयान वारो लिखे थो मन ऐं सलवा जे बारे में त के दोस्त व्हाट्सएप ते पर्सनल ते पुछो त मन ऐं सलवा छा आहे, जन्नती खाधो आहे, इन जी थोरो तशरीह ॿुधायो त मन ऐं सलवा छाखे चइबो आहे ऐं छाजे लाइ आहे। त उन जी मूं वज़ाहत तव्हांखे तफ़सीर रूहुल बयान जे दलील सां करे ॿुधाई आहे त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जेको 6 लख बनी इसराइल सां गॾु मैदान तय में मुक़ीम हुआ, पोइ जेको किसो जेको तव्हांजी ख़िदमत में पेश कयो त नबी जी नाफ़रमानी कयूं, नबी जेको हुकुम कयो उन जी नाफ़रमानी कयूं त उहो खाधो ख़राबु थी वियो ऐं गोश्त बि ख़राबु थी वियो। जेकॾहिं बनी इसराइल हुज़ूर साईं फरमाइनि था जेकॾहिं बनी इसराइल न हुजे हा त अॼु न गोश्त ख़राबु थी हा न ई खाधो ख़राबु थी हा, इन सभु शइ सही हुजे हा। पर बनी इसराइल नाफ़रमानी कई, नबी जी नाफ़रमानी जे करे उन जो ज़ाल इहो आईंदह लाइ आसमान तां खाधो बंदि थी वियो। वाख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाह।